शहीद मुनीर खान टोलियानी जी ॾहीं वरसी के मौके ते सियासी समाजी कारकुननि तरफां तकरीब मुनक़िद कई वई। शहीद के किरदार से रोशनी विधी वई। तकरीब के शागिर्द अगवान वकार रज़ा टोलियानी, जस्सम मरकजी अगवान अब्दुल गफ्फार मीरजत, सोशल फोर अगवान जेकाल कलहोड़ो, डॉक्टर दरिया खान मीरजत, राशिद हुसैन सिंधी, रिजवान सोढर, इमाम अली टोलियानी, वकार खासकेली, सदाम सिंधी बेन खिताब कंदे चयो त शहीद मुनीर खान टोलियानी सिंध धरती जो हिलाली पुट हुजण जो फर्ज निभायो। हू मज़लूमन जो साथी, वतन दोस्त, इनकिलाबी अगवान हुयो। शहीद के शहरी मसलन ते कयल जिदोजहद पिण विसारे नथी सघिजे। सिंध खेसि सदिन ताईं याद रखंदी। प्रोग्राम में सिंध टीवी रिपोर्टर असगर मीरासी, ईद मोहम्मद गादी, अवामी हुकूक इतिहाद अगवान असलम लाशारी, रसूल बख्श मीरजत, मोहम्मद अली लाशारी, आकिब मीरजत, राजा खासखेली, बेन सहाफ़िन, सियासी समाजी कारकुनन, शागिर्दन शहरन वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।